अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु पाण डिस्कस कंदासीं सिंध ऐं पंजाब में जेको कचो एरियो आहे इहो तमामु घणो नोगो एरिया बणियल आहे स्टेट जे लाइ ऐं डेली बेसिस ते उते फुरूं थियनि पियूं, अगवा बराए तावान थिए पियो, पुलिस एहलकारनि जूं शहादतूं थियनि पियूं ऐं पुलिस हुजे ऐं स्टेट हुजे उन्हनि जे लाइ हिकिड़ो चैलेंजिंग बणियल आहे। जेकी आङुरियुनि ते ॻणण जेतिरा धाड़ेल आहिनि उहे डेली बेसिस ते वीडियो ठाहे पुलिस खे धमकियूं ॾियनि पिया, स्टेट खे धमकियूं ॾियनि पिया ऐं ईअं बि दावाऊं कनि पिया त असांजा वज़ीर दाख़िला ऐं जेके पुलिस जा आला अमलदार आहिनि उन्हनि सां असांजो राब्तो आहे। उन ई मामले ते जेके पीपल्स पार्टी जा MPA आहिनि मुमताज़ चांग साहब, उन्हनि पंजाब असेंबली में हिकु ख़िताब कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेके पुलिस एहलकार आहिनि या जेके ऑफिसर आहिनि ख़ासि तौर ते SHOs उहे मिलियल आहिनि धाड़ेलनि सां ऐं डीलिंग करे जेको आहे उहे जेके मुग़वी आहिनि उनखे बाज़ियाब कराईंदा आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे ज़ाती मुफ़ाद ख़ातिर जेको आहे हीउ सॼो माहौल ख़राबु कयो आहे। अगरि उतां जा SHOs खे हटायो वञे, उन्हनि जूं नौकरियूं ख़तमु कयो वञनि या उन्हनि खे ट्रांसफ़र कयो वञे त हीउ अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा बहितर थी सघे। वधीक मुमताज़ चांग साहब जो छा चवणु आहे पहिरियां उहो ॿुधो। डालें। और दूसरा सर, जो कच्चे के अंदर जिनके मफादात हैं कम अज कम फिलफौर उन SHO को वहां से हटाएंगे तो सर अमन अमान होगा। दूसरी सर, वीडियो एक वायरल हुई है, सोशल मीडिया पे है, एक कांस्टेबल को लेने के बदले पुलिस वाला, वो जब भी शहादतें होती हैं एक ही पुलिस वाला लेने जाता है वो डेथ बॉडियां, क्योंकि कच्चे के लोग सिर्फ उस SHO पे एतबाद करते हैं। वो सर एक SHO के बदले एक जेल से मुल्जिम छुड़वा के देता है और 25 लाख रुपए देता है, 4000 बुलेट्स देता है। ये वीडियो में सारी चीजें में हल्फियन अल्लाह के नामों के नीचे अगर वो बंदा मुलविस है, और मोटरसाइकिल देता है उनको। और अगर सर एक पुलिस का मुल्जिम के लिए पुलिस इतना इंतजामात कर सकती है, हमारे कितने बेगुनाह लोग वहां दर्दनाक कहानियों में होते हैं, तशद्दुद हो रहे होते हैं, क्यों नहीं फिर ये ऐवान और ये पुलिस, ये इंतजामिया, ये हुकूमत उनको इस तरह डील के तहत क्यों नहीं ले सकती? का हम मुतालबा करते हैं सर, वजीरिस्तान में आर्मी ऑपरेशन कर सकती है, बलोचिस्तान में कर सकती है, कराची में कर सकती है, सवात में कर सकती है, क्यों ना के कच्चे में करे? कच्चे में ना कोई जानी नुकसान होगा, ना कोई बेतमादी होगी, ना किसी के साथ जुल्म होगा। हम ये मुतालबा इस हाउस से करते हैं। नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी मुमताज़ चांग साहब पंजाब असेंबली में जेको ख़िताब कयो आहे उहा अवां ॿुधो ऐं हींअर असां इन मामले ते डिस्कस करण लाइ राब्तो कयो आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि मुमताज़ चांग साहब जेके पीपल्स पार्टी जा MPA आहिनि। मुमताज़ चांग साहब, वरी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो। सर, हीउ कच्चे जो जेको एरिया आहे, चाहे उहो घोटकी जो हुजे या रहीमियार जो हुजे, उहो हिकिड़ो चैलेंजिंग बणियल आहे। आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा धाड़ेल जेके आहिनि उहे स्टेट जी रिट खे चैलेंज कनि पिया। जी अदा, मां पहिरियों मौक़िफ़ तव्हांखे थोरो उर्दू में ॻाल्हायां, छो जो ही पंजाब के जी सर, जी साहब, बात करें सर। अच्छा, ऐसे है कि बिल्कुल जैसे आप फरमा रहे हैं, एक तो आपकी मेहरबानी आपके चैनल की कि आप इस पसमानदा इलाके में और मेजर इशू पे आप कच्चे के हवाले से आप बात कर रहे हैं। हमें तो चाहिए उर्दू चैनल के मालिकान को भी कि ये एक इंतहाई सीरियस मसला है, इसको उजागर करें ताकि अवाम की जान छूटे और लोग सुकून का सांस लें। आप लोगों की बहुत मेहरबानी से बताता हूँ कि आप कह रहे हैं उंगलियों के गिनने वाले जो डाकू थे ना, वो काफ़ी अर्सा पहले थे। अब जब ये सहूलियात और ये वेपन, ये चीज़ें कच्चे तक पहुँचना शुरू हो गई और आसानी लोग अगवा होने लग गए, तो इसके पीछे भी कुछ मराज हैं, कुछ चीज़ें हैं। मैंने जिनका नाम लिया, जो मैं उस चीज़ पे कायम हूँ, पंजाब के सिंध का मुझे नहीं पता, इनकी भी कुछ चीज़ें मुझे नॉलेज में है, वो भी मैं आपको बताता हूँ कि पंजाब में अभी आपको मेरे पास तो सारे सबूत के साथ मैंने असेंबली फ्लोर पे, इतने बड़े फ्लोर के अंदर बात की है। मैंने चीफ मिनिस्टर साहिबा को भी रिक्वेस्ट मुखातिब करते हुए कहा, स्पीकर को मुखातिब होते कहा कि वहाँ पे जो करप्ट पुलिस वाले हैं, जो उनके सहूलतकार बने हुए हैं, एक अभी 6-7 दिन से पंजाब के अंदर 100 करोड़ की करप्शन के अंदर
पकड़ा गया है, जिसको पंजाब एंटी करप्शन पंजाब गवर्नमेंट ने अरेस्ट किया है, वो तमाम सर्विस उसकी कच्चे की थी, कच्चे के थानों पे वो रहा और उसने जमीनें बनाई। और ऐसे चंद और भी ऐसे जो हैं जो कच्चे के अलावा पोस्टिंग ही नहीं लेते, जिन्होंने फ्लोर मिलें बना ली, जिन्होंने सैकड़ों एकड़ जमीन कच्चे के अंदर, शरीफ बंदा अपनी जमीनें छोड़ के कच्चे से जा रहे हैं, और पुलिस वाले कच्चे के अंदर अगर वो जमीनें ले रहे हैं तो इससे सिंध के कच्चे का भी नुकसान है, पंजाब के कच्चे का भी नुकसान है, क्योंकि ये डर है जब आप पुलिस वाले डाकुओं के सहूलतकार होंगे तो फिर अमन व अमान कहीं भी नहीं होगा। जब कच्चे में गंदम काटी जाती है तो पुलिस पाबंदी लगाती है। तो ये पंजाब पुलिस के ये जो अफसरान जो अभी लगाए गए हैं, जिन्होंने 12 लोगों की शहादत के बाद अगर किसी को फायदा पहुंचाए तो इन एसएचओ को पहुंचाए, क्योंकि इनको जिला बदल कर दिया गया था। इस चीफ मिनिस्टर की रिपोर्ट, चीफ मिनिस्टर सेक्रेटरी की रिपोर्ट के बिना पे कि ये करप्ट भी हैं और ये एसएचओ जो है डाकुओं के साथ मुलविस भी हैं। जब इनको जिला बदर किया गया तो इन्होंने, अभी हमें तो ये लगता है आम हर जबान पे यही अल्फाज है कि ये जो 12 लोगों की शहादत हुई इसमें भी ये मुलविस हैं। ये जब यहाँ से इस थानों से इनको हटाया जाता है तो यहाँ क्राइम बढ़ जाता है, ये डकैतियां बढ़ जाती हैं, कत्लो गैरत बढ़ जाता है। जब इनको लगाया जाता है तो कच्चे में डाकू लूटते हैं, पक्के पे ये डाकू बने हुए हमारे लिए। तो जब भी दूसरी बात थी कि आपने कहा कि ये कैसे मुलविस हैं, देखिए ये डीलों के तहत वीडियो आ गई हैं। जब सिंध के आपके डीएसपी और 2 एसएचओ शहीद हुए, 5 लोग शहीद हुए, उनकी सिंध वालों को लाशें डाकू नहीं दे रहे थे। डाकू सिंध के अंदर थे या पंजाब के अंदर कच्चे में थे, मगर लाशें लेने सिर्फ ये एसएचओ क्या। अभी भी जो डील हैं आईजी साहब नोटिस लेना चाहिए, चीफ मिनिस्टर पंजाब को भी लेना चाहिए, हमारे इदारों को लेना चाहिए और सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर सिंध को भी लेना चाहिए कि ऐसे अगर पंजाब के अंदर या सिंध के अंदर इस तरह की काली भेड़ें पुलिस के अंदर हैं तो उनको फिल फॉर हटा के उनको कैसे पहुंचाएं। अगर ये लोग जो हमारे मुहाफिज हैं ये लोग मुलविस होंगे तो फिर हमारा तहफ़्फ़ुज़ कौन करेगा। असल बात है कि मैं बताऊं कि मैंने डिमांड की थी कि आर्मी ऑपरेशन होना चाहिए। इस बात पे मैं नहीं हूँ, मैं इलाके का नुमाइंदा हूँ और एक की आवाज दे रहा हूँ, क्योंकि पुलिस ने तो बहुत ज्यादा हमारे पास ऑपरेशन कर चुकी है। 11 अरब रुपया हमारे पास जो कागजों में आ रहा है, 11 अरब रुपए के ऑपरेशन से जो पैसा लगा, मगर वहाँ अमन अमान भी नहीं हुआ, ना डेवलपमेंट हुई। हमारा ये एक सजेशन है, एक अवामी राय है कि कच्चे के अंदर जो भी अपनी बिरादरियों के झगड़े हैं उनको खत्म कराया जाए, उनका सियासी तौर पे भी और पुलिस का प्रेशर और बाकी तरह से भी प्रेशर देके उनको। आधे लोग तो कच्चे से वैसे ही बाहर आ जाएंगे इस जो अपनी क्राइम की वजह से, अपनी बिरादरियों की झगड़ों की वजह से भी कच्चे की तरफ उनका रुख है। दूसरा यह है कि जो मामूली किसी चोरी में है उसको भी एक मौका देना चाहिए। जो पुलिस अफसरान की शहादतों में है या अगवा बराए उसमें है तो उनको कोई माफ ना करे, उनको सजा जरूर दें। अच्छा मुमताज साहब, ये बताइएगा कि जो वहां के डाकू हैं वो वीडियोस वायरल करते हैं, उनके पास जदीद जो वेपन्स हैं जो कि पुलिस के पास नहीं है। सबसे बड़ा तो सवाल ये है कि वहां पे वो जो वेपन्स है कैसे पहुंच रहे हैं, या तो फिर उसमें पुलिस मुलविस है या फिर कैसे पहुंच रहे हैं कि जो पुलिस के पास जो वेपन्स नहीं है उनके पास वो वेपन्स है, तभी तो पुलिस ऑपरेशन कर रही है, उनका बार बार ऑपरेशन नाकाम हो रहा है। बिल्कुल ऐसे ही है। एक डील के तहत अगर आप 4-4 हजार बुलेट्स और 4-4 कलेशनकोफ और ये चीजें दे आए और पुलिस उन्हीं वीडियो है जो हमने देखी हैं, वो कह रहे हैं जी हमें पुलिस पहुंचाती है सारी चीजें, ये चौकियों वालों से हम लोग मिले होते हैं। देखें, हमें अपनी जो है अपनी इस्लाह करनी चाहिए, अपने इदारों की इस्लाह करनी चाहिए, ना कि सिर्फ ऐसे करप्ट लोगों को अवाम का खून चूसने के लिए लगाया जाए। वही बंदे क्या सिंध के अंदर आपके पास बहुत अच्छे जो और होंगे, इंस्पेक्टर होंगे, पुलिस अफसरान, बहुत अच्छे नाम हमने सुने हुए हैं और वहाँ सर्विंग करके आए,
سندھ کے آپ کے اس طرح کے لوگ لگ جائیں تو میرا خیال میں بہت اچھا ہوگا. ابھی بھی شاید سندھ میں تو بہت اچھے افسر گھٹکی اور مور کی طرف آپ لوگوں نے لگائے ہیں, مگر پنجاب کی طرف ہم یہی چاہتے ہیں کہ دونوں طرف اسی طرح کے افسران لگ جائیں تو شاید ان کو اسلحہ بھی نہیں پہنچے گا اور یہ چیزیں. مگر کچے والوں کی صورتحال یہ ہے, جو ہم نے ویڈیو دیکھی ہے وہ کہتے ہیں جی پاکستان آرمی آ جائے, ہم ان کے ہاں پیش بھی ہو سکتے ہیں, ہم اپنے ہتھیار بھی پھینک سکتے ہیں, ساری چیزیں. تو پاکستان آرمی بھی ہمارا ادارہ ہے, ہمارے. اچھا ممتاز صاحب, آپ نے پنجاب اسمبلی میں جو خطاب کیا ہے وہاں پہ اسپیچ کی ہے, اور اس کے بعد کوئی چیف منسٹر صاحبہ ہو یا وزیر داخلہ صاحب نے کوئی نوٹس لیا ہے اس معاملے پہ؟ دیکھیں, انہوں نے اسمبلی کی طرف سے اسپیکر صاحب کی مہربانی ہے, انہوں نے نوٹس دیا, انہوں نے کہا کہ یہ کمیٹی کو بھجوائیں, مگر ابھی تک کسی ہائی چیف منسٹر صاحبہ ہو یا کوئی ہوم منسٹر ہو یا باقی جو بھی ہوں, کسی نے کوئی رابطہ نہیں کیا. مگر سب کو پتا ہے یہاں سے جب پیسہ جاتا ہے تو یہ جو کمائی کرتے ہیں, جو اتنی انڈسٹریاں کھڑی کرتے جا رہے ہیں, ہاؤسنگ سوسائٹیوں کی زمینیں لیتے جا رہے ہیں اور اتنی سرکاری زمینوں پہ اور لوگوں کی زمینوں پہ قبضے کرتے جا رہے ہیں, ان کے ہاتھ لمبے ہیں. وہ ایک ایم پی اے جتنا رونا دھونا اپنا کر سکتا ہے وہ اپنی کر رہا ہے, وہ اپنا فرض پورا کر رہا ہے. تو انشاءاللہ ضرور ہم کامیاب ہوں گے. ہم ایسے نہ کرپٹ پولیس والوں کے آگے جھکیں گے, نہ ڈاکو بدماش کے آگے جھکیں گے, نہ ہم اپنے لوگوں کو جھکنے دیں گے. ہماری ریکویسٹ اعلیٰ اداروں سے ہے اور جو ہیں چیف آف ممتاز صاحب یہ بتائیے گا کہ آپ نے جیسے بتایا کہ ایس ایچ او جو ہے وہ ملوث ہے کرپشن کرنے میں, وہ ڈیلنگ کرنے میں ملوث ہے, کیا یہ جو کرپشن میں انوالو ہیں یہ ایس ایس پی اور ڈی آئی جی لیول تک ان کے نالج میں ہے, وہ بھی ان کے ساتھ ایس ایچ اوز کے ساتھ ملے ہوئے ہیں یا ان کے نالج میں نہیں ہے؟ یہ دیکھیں, یہ ڈسٹرکٹ لیول تک تو ضرور یہ ملے ہوئے ہوتے ہیں. ڈسٹرکٹ لیول تک اگر یہ چیزیں نہ کریں تو ڈسٹرکٹ لیول والے, میری رپورٹ نہیں ہے, چیف منسٹر ہاؤس کی چیف منسٹر سیکریٹریٹ کی رپورٹ ہے کہ یہ ایس ایچ او ملے ہوئے ہیں اور یہ فلاں فلاں گینگ سے ان کا رابطہ ہے, یہ ان کے سہولت کار ہیں اور بے گناہ لوگوں کو اٹھا کے ان سے جو ہے سہولت کاری کا الزام ان پہ لگا کے ان سے پیسے پٹارتے ہیں. ہمارے پاس 5 لاکھ سے چھٹی شروع ہوتی ہے, 5 لاکھ سے کم اگر کوئی پیسہ دے جائے تو ایس ایچ او نہیں ملتا, وہ کام نہیں کرتا. تو یہاں وہاں بڑا اسٹوری ہے. پنجاب کا ہم نام تو سنتے ہیں, ہم ظاہر سپورٹ کرنا چاہتے ہیں حکومت کو, ہم اپنے حالات ٹھیک کرنا چاہتے ہیں, مگر ہماری داد رسی بھی ہونی چاہیے. ہم جو جتنا شور ڈال رہے ہیں اور حقائق پہ مبنی ہیں, اور جب آئی جی صاحب کو پتا ہے کہ ان کی رپورٹ نکلی ہوئی ہے تو پھر ایسے لوگوں کو پوسٹنگ نہیں دینی چاہیے. جب ڈی پی او کو پتا ہے یہ کرپٹ, انتہائی کرپٹ اور کرمنل ہیں, تو پھر ایسے میرے پاس ویڈیو کے ثبوت ہیں, آڈیو کے ثبوت ہیں, ڈاکومنٹس کے ثبوت ہیں, لوگ گواہ ہیں. اس کے بعد حلفین لوگ جو ہے اوتھ اٹھانے کے لیے تیار ہیں, مگر ہمارے یہاں پوچھنے والا ہمیں کوئی نہیں ہے. ٹھیک ہے, بہت شکریہ ممتاز چانگ صاحب, آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین, اساں پینل جی گال بول ٻدھی, انہن اج پنجاب اسمبلی میں جو ہے اسپیچ بھی کئی ہے. انہن جو چونا ہے تے ان معاملے تے اسپیکر جو ہے پنجاب اسمبلی انہن نوٹس ورتو ہے. ॾिसजे त कचे जो मामलो है वो कीअं हल थे थो, छा को संजीदा ऑपरेशन थे थो, छा चीफ मिनिस्टर जेका है पंजाब जी उहा इन ते संजीदा नोटिस वठे थी. नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं त शॉर्ट ब्रेक, विल बी राइट बैक. वेलकम बैक नाज़रीन. प्रोग्राम में एक दफ़ो बीहर अवां खे भलीकार चऊं था. नाज़रीन, पंजाब जे जेका कचे जी सूरत हाल है उहा पाण डिस्कस कईसीं, ऐं हाणे पाण जेका सिंध जे कचे जी सूरत हाल आहे उन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं. त घोटकी में जेको आहे हींअर नओं SSP आयो आहे. ॾिसजे त छा चैलेंजिस आहिनि ऐं घोटकी जे कचे जी सूरत हाल कीअं बहितरी तरफ़ वञे पई ऐं छा चैलेंजिस आहिनि, कहिड़ा हर्डल्स उते अचनि पिया. असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध TV जा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहिनि घोटकी जा न्याज़ चन्नो साहब असां सां गॾु मौजूद आहिनि. वॾी महिरबानी न्याज़ चन्नो साहब, छा सूरत हाल आहे घोटकी जे कचे जी, कहिड़ा चैलेंजिस आहिनि SSP लाइ?
बिल्कुलु महिरबानी तव्हांजी। तव्हांखे ख़बर आहे त घोटकी ज़िलो सॼी सिंध में काफ़ी अरसे खां वठी अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां तमामु घणो निमाया रहियो आहे ऐं उन में पुलिस जूं जेके वधि खां वधि शहादतूं थियूं आहिनि उहे बि घोटकी ज़िले जे कचे वारे इलाइक़े में थियूं आहिनि। सिंधु दरिया खे जेके ॾिनल पुलिस पिकटूं आहिनि उन्हनि ते बि धाड़ेलनि हमला कया। इन सॼी सूरत हाल में डॉक्टर सुमेर नूर चन्ना जेको हिन वक़्तु बदिली थी जैकबाद हलियो वियो आहे उहो त ज़ाहिरी तौर ते इन सॼे मामले में नाकाम नज़र आयो। पर हाणे 3 ॾींहं पहिरियां हफ़ीज़ुर रहमान बुगटी SSP घोटकी मुक़ररु थियो आहे, जंहिंजो मुख़्तसिर तजुर्बो ASP सादकाबाद तौरु मुक़ररी जो आहे। उनखां सवाइ हू कंहिं वॾे ज़िले में SSP न रहियो। हुन अचणु शर्त पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस त इहा कई आहे त हू सियासी तौरु को कॉम्प्रोमाइज़ न कंदो, जेकॾहिं मथसि प्रेशर विधो वियो त हू उहिदो छॾे ॾींदो ऐं ॾोहरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो बि हुन ऐलान कयो आहे। ऐं इहो तव्हां पाण ॼाणींदा हूंदव त सॼी सिंध जे कहिड़े बि ज़िले में को SSP मुक़ररु थी ईंदो आहे त सभ खां अॻु में हुनजा इब्तिदाई लफ़्ज़ ईअं ई हूंदा आहिनि ऐं पोइ जॾहिं नतीजनि जो ॾिसबो आहे, नतीजनि खे ॾिसबो आहे, रिज़ल्ट खे ॾिसबो आहे त उहो वरी घणो मुनफ़रद नज़र ईंदो आहे। त ज़ाहिर आहे इहे सियासतदाननि वांगुरु कामोरनि जूं बि ॻाल्हियूं आहिनि, दावाऊं आहिनि ऐं मजमूई तौरु तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। पर ॾिसे छाकाणि त घोटकी जे कचे में तमामु वॾा चैलेंजिस आहिनि। घोटकी जो रौंती वारो कचो जेको हिन महिल शर गैंग जे हवाले आहे, घोटकी जो आंदल सुंदराणी वारो कचो जेको हिन वक़्तु जागीराणी शर ऐं ॿिया जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे कब्ज़े में आहे ऐं हुते पुलिस जी मुकमल तौरु गिरफ़्त जेका उहा ख़तमु थी चुकी आहे। जेकॾहिं गुज़िरियल 3 महीननि जी सूरत हाल ऐं कढी ॾिसंदव त हुन में केतिरा ई पुलिस एहलकारनि जी शहादत बि असांजे साम्हूं आहे, पुलिस पिकटुनि ते हमला बि असांजे साम्हूं आहिनि। पर जॾहिं वरी केसट जो ॿियो पासो ॾिसंदासीं ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई वारो त उन में असांखे कुझु बि नज़र न ईंदो। डॉक्टर सुमेर नूर चन्ना जी मुक़ररी दौरान को बि अहिड़ो पुलिस जो इनकाउंटर न आहे जंहिंमें इहो चई सघिजे त को नाले वारो धाड़े। नियाज़ साहब इहो ॿुधाइजो चैलेंजिस आहिनि, यकीनन पुलिस लाइ वॾा चैलेंजिस आहिनि। माज़ी में बि SSP जेके आया घोटकी में दावा उन्हनि इहा कई त असीं ऑपरेशन कयूं पिया ऐं कामयाबी तरफ़ वञूं पिया। IG साहब बि इहा ई दावा करे पियो, पर आख़िर आहे छा मसइलो कहिड़ो आहे? छो जो उन्हनि वटि अहिड़ा हथियार आहिनि जेके इन्हनि वटि पुलिस वटि बि न आहिनि, त पुलिस कहिड़े हिसाब सां ऑपरेशन में कामयाबु थींदी? छा ॿियो इहो उन में पॉलिटिकल इंटरवीन आहे छा? बिल्कुलु तव्हां सही चओ था, इहो इंतिहाई मुश्किल अमल आहे जो पुलिस हिन में कामयाबु वञे। इन जे लाइ पुलिस खे पंहिंजी हिकमत अमली तब्दील करणी पवंदी। जेको सिंध जो हिन महिल IG मुक़ररु आहे ग़ुलाम नबी मेमण साहब, उहो बि पाण घोटकी जो SSP रही चुको आहे, हुनखे सॼनि हालतुनि जी ख़बर आहे। सिंध में जेके नाले वारा DIG रैंक ते पहुतल आहिनि उहे बि घोटकी में हेठीं लेवल ते SSP बि रही चुका आहिनि। पर सुवाल इहो आहे त धाड़ेलनि जे ख़िलाफ़ कार्रवाई आख़िर पुलिस जी नाकाम छो थी वञे? इहो हिकिड़ो अहम सुवाल आहे जंहिंजो जवाबु मां सम्झां थो SSP खां वठी IG साहब पाण ताईं बि आहे। पर कुझु मसइलतूं, कुझु मजबूरियूं उन्हनि जूं बि आहिनि जेके हू ॿुधाए नथा सघनि। ऐं तव्हां बि इन ॻाल्हि खे सम्झी सघो था त वॾनि वॾनि ऑपरेशन जूं दवाऊं कयूं वयूं। IG सिंध पाण घोटकी अची ऐलान कयो त पुलिस धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन कंदी। पर हिन में वॾो सुवाल इहो आहे त धाड़ेलनि वटि जेके हिन महिल हथियार आहिनि शायदि उहे पुलिस जूं तवक़ात जे खां बि मथे आहिनि। याने एंटी एयरक्राफ्ट गन खां वठी जेके बि जदीद क़िस्म जा हथियार आहिनि उहे हिन वक़्तु धाड़ेलनि वटि मौजूदु आहिनि ऐं पुलिस वटि वरी उहे हथियार आहिनि जेके इंतिहाई नाकारा हथियार आहिनि, जेके हली हली या रखी रखी उहे बिल्कुलु नाकारा बणिजी चुका आहिनि, जंहिंजो एतिरा पाण IG खां वठी मुख़्तलिफ़ जेके पुलिस ऑफिसर आहिनि उहे करे चुका आहिनि। असांजे पुलिस वटि जेके APCs बख़्तरबंद गाॾियूं आहिनि उन्हनि जी हालत इहा आहे जो उन्हनि जूं जेके चादरूं आहिनि उहे मुकमल तौर ते ज़ंग जी चुकियूं आहिनि, नाकारा थी चुकियूं आहिनि। जेकॾहिं धाड़ेलनि सां ऑपरेशन में उहे APCs वञनि थियूं त गोली उन्हनि जे आर पार थी वञे थी। ऐं SHO जरवार हसन कोलाची जी शहादत समेत ॿिया अहिड़ा खोड़ वाक़िया मिसाल ॾेई सघनि था जेके बख़्तरबंद में अंदरि वेहण बावजूदि जेका उन्हनि जी शहादत थी। त SHO हसन कोलाची जंहिंखे तव्हां बि सुञाणो उहो SHO जरवार हो, उनखे बख़्तरबंद गाॾी जे अंदरि हमिलो करे शहीद कयो वियो। त जेसि ताईं पुलिस पंहिंजी प्लानिंग स्ट्रेटेजी तब्दील न कंदी ऐं तमामु मज़बूत असराते नमूने कचे में दाख़िल न थींदी तेसि ताईं इहे जेके जिन खे तव्हां आंगुरनि ते ॻणण जेतिरा धाड़ेल चओ था, आंगुरनि ते ॻणण जेतिरा ॾोहारी चओ था, इहे पुलिस जे अॻियां तमामु घणा मज़बूत साबित थियनि था। इन लाइ असां बार बार चई चुका आहियूं त हिकिड़ी मज़बूत स्ट्रेटेजी ऐं जदीद हथियारनि समेत कचे में दाख़िल थियणो पवंदो। उन में तव्हांखे न रुगो पुलिस ते भरणो पवंदो
पर जेके ॿिया कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जी बि मदद वठणी पवंदी। नियाज़ साहब इहो ॿुधाइजो इन में सिंध हुकूमत हुजे या घरू वज़ीर हुजे उहो केतिरे हद ताईं सपोर्ट करे पई कचे जे ऑपरेशन जे हवाले सां, छो जो उन्हनि दावा त कंदा आहिनि ऑपरेशन थिए पियो माज़ी खां ऐं हींअर बि थिए पियो, आई जी साहब दावा करे पियो पर रिज़ल्ट को नथो मिले। छा सिंध हुकूमत उन्हनि खे सपोर्ट न पई करे? छा मसला कहिड़ा आहिनि? ॾिसो, सिंध हुकूमत जी सपोर्ट या मुखालफ़त जो अंदाज़ो सिर्फ़ु इन मूं तां लॻाए सघो था त रुॻो बयाननि जी हद खां वधीक सिंध हुकूमत छा करे सघी आहे। घोटकी जो कचे वारो इलाइक़ो हिन महिल धाड़ेलनि जी स्टेट बणियल आहे ऐं अहिड़ा धाड़ेल जिन ते सिंध हुकूमत जा पंहिंजा होम मिनिस्ट्री जा करोड़ रुपया इनाम रखियल आहे, 100 उन्हनि जे मथां केस आहिनि। इहो मामिलो धाड़ेल सुल्तू शहर खां वठी हलियो आहे। उनजे मार्जण खां पोइ पुलिस जा 30 खां 40 जवान शहीद थी चुका आहिनि, जिन में DSP अब्दुल मालिक भुट्टो जो तव्हां नालो यादि हूंदो तव्हांखे त DSP अब्दुल मालिक भुट्टो समेत 5 ऑफिसरनि खे शहीद कयो वियो। अञा ताईं उन वाक़े जेको हाई प्रोफाइल क़िस्म जो वाक़ियो हुयो उन वाक़े जा जवाबदार बि गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। उन खां पोइ केतिरा ई SHO शहीद थिया, केतिरा ई पुलिस एहलकार शहीद थिया। कंहिंजा बि बदनाम तरीन जेके गैंगूं आहिनि इहे कचे में पंहिंजी गिरफ़्त मज़बूत करे वेठियूं आहिनि। असांखे सिंध हुकूमत जे इन सिंसियरिटी ते शक इन करे बि थिए थो छाकाणि त जेके बि वाक़िया थिया आहिनि उन में हुकूमत या IG इहो ऐलान ज़रूरु कयो आहे मीडिया जे हथ ताईं त असां ऑपरेशन कंदासीं, पर ग्राउंड लेवल ते असांखे का बि शइ नज़र न आई आहे जंहिंजे करे इन मां को बि नतीजो मिलण जी का बि उमेद कोन्हे। हाणे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको बदिली थी वियल SSP आहे सुमेर नूर चन्ना, उन पुलिस जी नाकामी ज़ाहिर त न कई पर ॻाल्हि हिकिड़ी सिफ़ा क्लियर हुई त पुलिस को वाघ खसे करे सामगी फोर्सिस जे हवाले कई हुई। जेको केतिरनि बिरादरनि जा अहिड़ा माण्हू जिन खे फोर्सिस में भर्ती कयो वियो उन्हनि खे कार्ड ठाहे न विया कार्ड, उन खां पोइ उन्हनि खे सरकारी हथियार न विया ऐं हथियार ॾियण खां पोइ उन्हनि खे इलाइक़ा विराए न विया त तव्हां हीउ इलाइक़ो संभालींदव। इन क़िस्म जी सूरत हाल आहे त इन मां यकीनन ठीकु आहे। वॾी महिरबानी नियाज़ चनो साहब असांखे अपडेट करण लाइ। नाज़रीन, अवां असांजे रिपोर्टर जी जेका ॻाल्हि ॿोल ॿुधी घोटकी जी सूरत हाल अवां मालूम कई त हुते बि सेम पोज़ीशन आहे जेका पंजाब जे कचे जे इलाइक़े में आहे। हींअर नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, हिते वठंदासीं शॉर्ट ब्रेक। विल बी राइट बैक। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। नाज़रीन, जीअं त पाण घोटकी जे जेको कचा जी सूरत हाल आहे कचे जे इलाइक़े जी उन ते पाण डिस्कस करे रहिया हुआसीं ऐं असांजो जेको रिपोर्टर आहे उन बि उतां जा तफ़सील ॾिना, असीं कोशिशि कई ऐं हाणे असां राब्तो कयो आहे पाण एडवोकेट आहिनि शबीर शर साहब जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी शबीर शर साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। सर, कीअं था ॾिसो घोटकी में जेको कचे जो इलाइक़ो आहे उन में आङुरियुनि ते ॻणण जेतिरा धाड़ेल स्टेट जी रिट खे चैलेंज कनि पिया ऐं स्टेट कुझु न पई करे सघे? इन जे करे त तव्हांखे ख़बर आहे त अॻु में हिकिड़ो वाक़ियो थियो जो जेकवात में हिकिड़े वॾी खेप हथियारनि जी पकड़ी। उहा खेप जेका असां हिकिड़े सरदार जे पुट जी जेको कनवाए हुयो गाॾियुनि जो उन में हुई। जंहिं मञा इहा साफ़ ज़ाहिर थियो त हथियार कचे में केरु थो सप्लाई करे। हितां जो जेको जागीरदार आहे, जेको सरदार आहे, जेको भोतार आहे, उहो मुकमिल तौर ते हुन में मुलविस आहे। उन्हनि हिनखे कचे जे धाड़ेलनि खे पंहिंजी फैक्ट्री बणायो आहे जितां उहो बग़ैर इन्वेस्टमेंट जे करोड़े रुपया जेके आहिनि से उहे हासिल कंदा था रहनि पिया। इहा हिननि जी बिज़नेस पॉइंट आहे ऐं इन खां हुकूमत बि वाक़िफ़ आहे ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे बि इन खां वाक़िफ़ आहिनि। जेके जासूसी इदारा आहिनि उहे बि इन खां वाक़िफ़ आहिनि। उहे सिर्फ़ु ॼाणी बुझी इन शइ में हथु नथा विझनि पिया छाकाणि त हिते फ्यूडल सोसाइटी खे, जागीरदार खे, सरमाएदार खे, सरदार खे ज़िंदा रखिणो आहे, उनखे पावरफुल रखिणो आहे। धाड़ेल ऐं थाणो इहे ॿ सरदार वटा आहिनि त हुनजी हुकूमत हले थी पई। हुन खां माण्हू डिॼनि था, हुन खां माण्हू ख़ौफ़ खाइनि था। हुनजी हुकूमत क़ाइमु करण जे लाइ हुकुमराननि उनखे इहो लाइसन ॾेई रखियो आहे ऐं जंहिं ॾींहुं बि हुकुमराननि फ़ैसिलो कयो ऐं रूल ऑफ लॉ जे लाइ चयो था अॼु खां हिते असां रूल ऑफ लॉ जेका असां आणियूं था पिया ऐं उन ते हर सूरत में अमल थींदो। हिते हिकिड़ो बि धाड़ेल न रहंदो। धाड़ेल रियासत सां वड़ी नथो सघे पियो, हुन में एतिरो दम ई कोन्हे को। जेसीं ताईं रियासती इदारा हुन सां मुलविस न आहिनि, हुन सां मिलियल न आहिनि, तेसीं ताईं उहो उते बीह नथो सघे पियो।
बेसिक शइ जेका आहे उहा रियासती इदारनि जी आहे, हुकूमत जी आहे, हुकुमराननि जी आहे, ऐं उहे ऐं फ्यूडल क्लास ऐं सरदारी जागीरदारी निज़ाम हिते जेसीं ताईं आहे इहे जेके धाड़ेलनि जूं फैक्ट्रियूं आहिनि इहे मौजूदु रहंदियूं। इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ असांखे हिकिड़ी सिंसियर हुकुमराननि जी ज़रूरत आहे, जेके अवाम सां सचा हूंदा हुकुमरान ऐं जेके मुल्क सां सचा हूंदा उहे कंहिं बि सूरत में न चाहींदा त इन क़िस्म जा जेके धाड़ेलनि मिस्क्रिएट्स आहिनि, अवाम दुश्मन, समाज दुश्मन जेके आहिनि उहे जेके आहिनि से अवाम जे लाइ आज़ार बणियल रहनि। बेसिक शइ जेका आहे सा उहा इहा आहे। शबीर साहब, इहो बि ॿुधाइजो त हुते हाणे जेको घोटकी में नओं SSP आयो आहे उन वॾियूं ॻाल्हियूं कयूं, अचण सां प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं वॾियूं ॻाल्हियूं कयूं त मां को कंप्रोमाइज़ न कंदुसि, भले पॉलिटिकल अगरि को फ्यूडल मूंखे इन्वॉल्व कंदो त मां कंहिंजी बि न ॿुधंदुसि, मां इवन नौकिरी छॾे वेंदुसि, पर मां जेको आहे कंहिं सां बि कंप्रोमाइज़ न कंदुसि। उन हिकु त इहा वॾी ॻाल्हि कई आहे। पर नंबर 2 सर इहो आहे घोटकी में जेके धाड़ेल आहिनि उहे वीडियोज़ वायरल कनि था ऐं उहे चवनि था त असांजो SSP सां तालुकात भला आहिनि, असांजा SHO सां तालुकात भला आहिनि। अॼु रिसेंट वरी ॿी डेवलपमेंट इहा बि साम्हूं आई आहे त रहीमियाट जेको हिकिड़ो SHO हुयो उहो मुलविस आहे उन्हनि सां ऐं उहो डीलिंग करे पैसा वठी करे जेके ही अगवा बराए तावान थियनि थियूं, फ्रू थियनि थियूं, उन्हनि में माना पुलिस मुलविस आहे। इनखे तव्हां कीअं था ॾिसो? मां अर्ज़ु कयो न त पुलिस ऐं जागीरदार धाड़ेल इहो हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे हिन में को फ़र्क़ु कोन्हे को। SSP हिते ईंदा रहंदा आहिनि, इहा दावा कंदा रहिया आहिनि, हिन SSP खे बि ॾिसंदासीं उहे ॾींहं परे कोन्हनि के त ॾिसूं हू छा थो करे पियो ऐं हुनजे वस में ई कोन्हे को। छाकाणि जेकॾहिं हू कोई बि क़दम खणंदो त चीफ मिनिस्टर हाउस खां हुनखे फ़ोन अची वेंदी हिते क़दम न खण। हर SSP खे ख़बर हूंदी आहे त हिते जेके जागीरदार रहनि था पिया, जेके सरदार रहनि था पिया, उहे धाड़ेलनि जूं ओताकूं जेके आहिनि से बणियल आहिनि, उन्हनि जा पाथारीदार बणियल आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ को बि क़दम खणण लाइ तयारु न आहिनि। ऐं उहे सभई असेंबलियुनि में वेठा आहिनि। जॾहिं उहे सभु असेंबलियुनि में वेठा आहिनि त ASP साहिबु छा करे सघंदो? SSP साहिबु कुझु नथो करे सघे, रहंदो हुनजी पुलिस जीअं तव्हां पाण फरमायो त उहा पुलिस उन्हनि जो नेटवर्क आहे। पुलिस हुननि खे माण्हू ॿुधाए थी त कहिड़ी जॻह ते माण्हू घोटकी शहर में जा माण्हू अॻवा थिया आहिनि, उतां केरु था कराइनि पिया। इहा पुलिस ऐं जागीरदार इहो सरदार उहे जेके आहिनि से उन्हनि जा बाक़ाइदगी सां सहूलियतकार प्रॉक्सी बणियल आहिनि। जेसीं ताईं इहे प्रॉक्सी इहे जेके सहूलियतकार आहिनि जेसीं ताईं इन्हनि ते ऑपरेशन न थींदो तेसीं ताईं इहे धाड़ेल जेके आहिनि से धाड़ेल सेक्टर बाक़ाइदगी सां कमु कंदो रहंदो ऐं अवाम जूं निंडूं हराम कंदो, अवाम जे लाइ आज़ार बणियल रहंदो। हुकुमरान कंहिं बि सूरत में नथा चाहिनि त अवाम खे रिलीफ मिले। उहे चाहिनि था त हर सूरत सां अवाम खे फुरणो आहे, वापदा वारे बिलनि जे ज़रिए फुरणो आहे, गैस जे बिलनि जे ज़रिए फुरणो आहे, ॿाहिले में धाड़ेल रखी अवाम खे फुरणो आहे। अवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ कोन्हे ॾियणो। जी शबीर साहब, इहो त बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कयो था त उनमें सिंध गवर्नमेंट जी जहिड़े हिसाब सां मां ॻाल्हि कई, पर घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहब इहा ॻाल्हि कई त हीअ SHO जी मार आहिनि। हिकु ज़ाहिर त मां त इहो अर्ज़ु कंदुसि त भई मसइलो इहो आहे त फौजी छावणी घणो परे आहे घोटकीअ खां ऐं हितां खां उहे क्रॉस कंदा था रहनि। केतिरा ई दफ़ा फौजी जेके बि हलिया आहिनि उन्हनि खां पूरियूं थियूं आहिनि जेके इहे ॻाल्हियूं ज़ाहिर कोन्हनि थींदियूं। केतिरा ई फौजी मारिया विया आहिनि जन मुज़ाहिमत कई आहे, इहे ॻाल्हियूं लिकाए था रखनि पिया। जेसीं ताईं रियासत सिंसियर न थींदी, अवाम सां सची न थींदी ऐं उहा पंहिंजी रिट जारी न कंदी तेसीं ताईं इहो धाड़ेल सेक्टर रहंदो। इनखे को बि ऑपरेशन कोन ख़तमु करे सघंदो। रेंजर्स केतिरे अर्से खां हिते रहे पई थी। रेंजर्स जो कमु कहिड़ो हुयो? सिर्फ़ु इहो त धाड़ेल सेक्टर खे ख़तमु कयो। अवाम जो त कंहिंखे बि फिक्र कोन्हे को न, केरु ऑपरेशन कंदो? उहो ख़ुदाई मखलूक अचे उहा अची ऑपरेशन करे। बाक़ी ज़मीन ते त असांखे को बि नज़र कोन थो अचे जेको ऑपरेशन कंदो ऐं हिते अमन बहाल कंदो ऐं अवाम खे रिलीफ ॾींदो। जी शबीर साहब, हिकिड़ो ॿियो कुझु टाइम पहिरियां जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी वीडियो वायरल थी हुई। उन वीडियो में धाड़ेल चवनि था असांजो ही SSP छा थो करे सघे, असांजा त घरू वज़ीर ते असांजा तालुकात आहिनि, असांजी त उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे। छा वाक़ई में धाड़ेलनि जा घरू वज़ीर ताईं एॾा तालुकात थी सघनि था? छा उन्हनि जो राब्तो थी सघे थो? इन ॻाल्हि खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो न, इहे जेकॾहिं इन क़िस्म जी दावा था कनि पिया त घरू वज़ीर साहिब बि वकील रहियो आहे ऐं सीनियर वकील रहियो आहे, उनखे इन क़िस्म जो एक्शन खणणु खपे, उनखे इन ॻाल्हि जी तरदीद करणु खपे या उनखे हिकु स्ट्रिक्ट जेका आहे उन जॻह ते ऑपरेशन करणु खपे त हीउ मुंहिंजे ख़िलाफ़ कीअं थो ॻाल्हाए पियो। जॾहिं उहो घरू वज़ीर साहिब बि काई तरदीद कोन थो करे पियो त हिन जो मतिलबु आहे त हुनजी ॻाल्हि सची आहे, उहो सही थो चवे पियो। जनते जेके रियासत में आहिनि, जंहिंजे हथनि में फोर्स आहिनि, पुलिस फोर्स उन्हनि जे हथनि में आहे, ज़ाहिर आहे त उन्हनि जे मथां एॾा वॾा इल्ज़ाम था लॻाइनि पिया, एॾी वॾी दावा था हो कनि पिया
त उनजी दावा जे ख़िलाफ़ का त हरकत में अचनि न, को तरीक़ो कनि न। होम मिनिस्टर साहब वटि त सभु पावर सॼो इख्तियार आहे, उहो तरदीद नथो करे पियो, उहो को एक्शन नथो खणे पियो। असां उनजी ॻाल्हि मञण ते मजबूर थींदासीं, त उहो माना सही थो ॻाल्हि कयो। जी सर, उहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे, पर छा कजे, हाणे घरू वज़ीर साहब हुजे या आई जी साहब हुजनि, उहे त चवनि था त कचे जो जेको आहे उहो मसइलो पहिरियां हुयो, हाणे त हल थी वियो आहे। आई जी साहब इहा ई ॻाल्हि कई। बहरहाल इन सां गॾु जेको आहे नाज़रीन, वॾी महिरबानी शबीर शर साहब, अवां असांखे टाइम ॾिनो ऐं अवां असांखे ब्रीफली तौर ते हिकिड़ो ॿुधायो, अवाम खे ॿुधायो, असांजी खे नाज़रीन खे ॿुधायो। नाज़रीन, तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। असांजे पैनलिस्ट जो इहो चवणु हुयो त हीउ जेको कचो एरिया आहे ऐं इन जेको कचे जे ऑपरेशन जे हवाले सां जेसि ताईं हुकूमत संजीदा कदम न वठंदी, तेसि ताईं SSP हुजे, DIG हुजे, IG हुजे, इवन घरू वज़ीर हुजे, कुझु बि नथा करे सघनि, छो जो जेके हथियार धाड़ेलनि वटि आहिनि उहे हथियार पुलिस वटि न आहिनि, त पोइ ज़ाहिर आहे ऑपरेशन कीअं सक्सेसफुल थींदो। बहरहाल नाज़रीन, इन सां गॾु जेको आहे पंहिंजो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पुॼाणी ते थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।